छिगतान के खात्मे में वडी अगभराई हुकूमत मुखालिफ दुर गाल्हन लाइ राज़ी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफा तहरीक इंसाफ सां गाल्हन लाइ कमेटी कायम। कमेटी में नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, राणा सनाउल्लाह, सेनेटर इरफानुल्लाह सिद्दीकी शामिल। राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, खालिद मकबूल सिद्दीकी, अलीम खान ऐं चौधरी सालिक कमेटी जो हिस्सो। स्पीकर अयाज़ धादिक तरफा ॿिन्ही धुरनि जी कमेटियुनि खे सुभाणे ॻाल्हियुनि जी दावत। सदस्य चवणु आहे त मसइलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण बाबति वज़ीर-ए-आज़म जो कदम साराह जोॻो आहे। नेकनियती सां हुकूमत मुखालिफ धुर खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। ॻाल्हियुनि ज़रिए मामलनि खे अॻिते वधाए सघिजे थो। रियासत मुखालिफ सरगर्मी में मुलविस माण्हुनि ऐं संदनि मददगारनि खे ख़त्म कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो ऐलान। सदस्य चवणु आहे त रियासत मुखालिफ मुजरिमाननि कार्रवाइनि में मुलविस दहशतगर्दनि खे भोगणो पवंदो। हथियारबंद फौज जी जुरत ऐं मज़बूत अज़म मुल्की ख़ुदमुख्तियारी जो बुनियाद आहे। दहशतगर्दी लाइ भड़काईंदड़ ऐं माली मदद कंदड़नि जो ख़ात्मो कयो वेंदो। शहीदनि जी कुर्बानियुनि खे विसारे नथो सघिजे। शहीद पाकिस्तान जो फ़ख्र आहिनि। पाक फौज सॼे मुल्क में दहशतगर्दी जो ख़ात्मो यकीनी बणाईंदे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफा ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े वाना जो दौरो। पाक फौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति कार्रवाइनि ऐं सिक्योरिटी सूरत हाल बाबति ब्रीफिंग। तहरीक इंसाफ तरफा वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी ॻाल्हियुनि जी कमेटीअ जी आजाम बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त सुठी सोच सां हकारी ॻाल्हियूं थियणु घुर्जनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी कमेटीअ में सभु साख वारा माण्हू शामिल आहिनि। वक़्त हालतुनि खे ॾिसंदे संजीदा ॻाल्हियुनि तरफ़ वधण जी ज़रूरत आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त 9 मई वाक़े जे जवाबदारनि खे फौरी तौर सज़ा मिलणु घुर्जे हा। हसास हंधनि ते हमला कंदड़नि खे सज़ा ॾियण में सभ खां वधीक रंडक अदलिया विधि। फौजी अदालतुनि मां सज़ा मिलियल जवाबदारनि जूं वीडियोज़ मौजूद आहिनि। 9 मई साने जे मास्टर खे भी सज़ा मिलंदी। सियासी दहशतगर्दी कंहिं भी सूरत में क़बूल न कई वेंदी। पाकिस्तान जी सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई आहे। इख़्तिलाफ़ सियासतदाननि सां कया वञनि। शहीदनि सां कहिड़ी दुश्मनी आहे। महांगाई में वधीक घटिताई थींदी। अवाम खे भी फ़ाइदो मिलंदो। अता तारड़ सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जे सखर में रैली। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध खे सुगाइण जी साज़िश कई पई वञे। सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो कंहिं भी सूरत में क़बूल न कयो वेंदो। वरे वज़ीर सैयद मुराद शाह तरफा मलीर एक्सप्रेस जो दौरो। जाम सादिक पुल खां शाह फैसल ताईं कम हलंदड़ महीने जे आख़िर ताईं मुकमल करण जी हिदायत। शाह फैसल इंटरसेक्शन ताईं हद दख़लियूं ख़त्म करण जो हुक्म। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे ते मोटरसाइकिल ऐं चिंची हलाइण जी इजाज़त न हूंदी। समूरी हैवी ट्रैफिक लाइ सिक्योरिटी चेक पोस्ट क़ाइमु कई वञे। पंजाब वासी ब नौजवान कंदकोट जे कचे मां हिरखिजी अगवा। धाड़ेलनि जो फैज़ुल्ला मज़ारी ख़ालिद मज़ारी जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो। 2 करोड़ रुपया भुंग तलब। बुलड़ी शाह करीम वासी ब ॼणा बि अगवा थियण जी तस्दीक। वारसनि खां 20 लख रुपया तलब। पीसीबी तरफा T20 क्रिकेट मज़बूत करण लाइ स्ट्राइक फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो। अॻूणे ऑलराउंडर अब्दुल रज़ाक जी निगरानी में 50 बैटरनि ते बदिले स्ट्राइक फोर्स जोड़ी वेंदी। 1 साल अंदर नए टैलेंट जी ॻोल्हा करे क़ौमी टीम में शामिल कयो वेंदो। रांदीगरनि खे ड्रिघा छका हणण जी तरबियत ॾिनी वेंदी।